अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ है यहाँ वज़ीर उन्नड़ काज़ी अहमद मां ख़बर शामिल कयूं था बिलावल कल्यार जी। काज़ी अहमद पीर मोहल्ला जे रहवासी लाल बख्श लोहर मुख्तियार महर ऐं ॿियनि तलका प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। लाल बख्श लोहर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 17 महीना अॻु मुंहिंजे नौजवान पुट अब्दुल हमीद ऐं हुनजे दोस्त नज़ीर भुट्टो खे हितां जे पा असर सुभान बालादी दोखे सां सेवन शरीफ़ शादी तकरीब में शिरकत लाइ पंहिंजे कार में खणी वियो ऐं ॿिन्ही नौजवाननि खे बेदर्दीअ सां लोही सरन सां धकु हणी क़तल करण बैदि ॿिन्ही नौजवाननि जा लाश वापसीअ में ईंदे दरगाह लकी शाह सदर वटि मोड़ में रेलवे क्रॉसिंग पुलेट वटि हेठि उछलाए उनखे रोड हादसे जो रंग ॾिनो। असां उतां जे हद जे थाणी थेबाट ते केस दाख़िल करायो। पुलिस सुभान बालादीअ खे गिरफ़्तार कयो ऐं बाद में उनखां ॻरी रिश्वत वठी छॾे ॾिनो। असां ग़रीब मिसकिन पोरियत माण्हू आहियूं, ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस असांजे बेगुनाह क़तल थियल नौजवान जा खून लोढ़ण लाइ केस खे हथ वठी ख़राब करे रही आहे ऐं पुलिस का जांच वग़ैरह सही न कई आहे। पुलिस जवाबदार खे बचाइण चाहे थी ऐं बा असर जवाबदार हिन वक़्तु आज़ाद घुमी रहियो आहे। असां वज़ीर आला सिंध IG सिंध पुलिस DIG शहीद बेनज़ीराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वस वारनि खे हथ ॿधी अपील था कयूं त असांजे बेगुनाह क़तल कयल नौजवान जे क़ातिल खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे खे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ सख़्त एहतिजाज कयो वेंदो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर या अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।